सिंध हुकूमत जे नाक़ुस पॉलिसियुनि सबबि पोरियत तबिको ॿिनि वेलनि जी मानी जे लाइ परेशान थी वियो आहे। झोल समेत सॼी सिंध में अटो वठणु ग़रीब जी पहुच खां परे थी वियो। झोल शहर में अटो 130 रुपए खां वठी 150 रुपए ताईं विकामण लॻो आहे, जंहिं सबबि मज़दूर तबिके जी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। अटे जे गाटे तोड़ अघु वधण बैदि मज़दूरनि KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे, ही महांगाई जेका बेअंताई थी वई आहे, अटो खंड पती जेका बेअंताई थी वई आहे, इन जे करे ग़रीब माण्हुनि जे लाइ जीअण जंजाल थी वियो आहे। ही गवर्नमेंट असांजी जेका आहे सा सुती पई आहे ऐं हिन खे सुजाॻी हुअणु घुरिजे त असांजे लाइ ही कुझु महांगाई घटि करे। अटो आहे, खंड आहे, पती, असां ग़रीब मज़दूर माण्हू गुज़ारो की करे सघूं था। ग़रीब ऐं फटो हलायूं था, पूरी कोन थी पए, पर हाणे वक़्त खे हलाइणो आहे। गवर्नमेंट ॾिसे जेको असांखां वोट वठनि था। बाबा इहो आहे 400 रुपया कमायूं था, 500 कमायूं था, 200 जो त अटो वठी वञूं, 100 जो खंडु वठी वञूं, बसि ईअं ई गुज़र हले पियो। ऐं असां त ख़ुदा अपील आहे इहा सिंध गवर्नमेंट खे, असां तां इंसाफ़ कयो वञे, नाइंसाफ़ न करे। ॾुखियो पियो हले, ॾाढो ॾुखियो आहे वक़्तु, सफ़ा ॾुखियो पियो हले। 400-500 रुपया बचंदा, उन मां अटो वठूं, खंडु वठूं, चांहि वठूं, छा वठूं, उन खां पोइ बीमारी सीमारी आहे, कपिड़ो लटो आहे, मरणो परणो आहे, छा करे छा कयूं। पर मिड़ई अलाह हलाए पियो, हलूं पिया। अटो 150 रुपया किलो आहे, पोइ घर डेरी घणो अटो खाई था वञो, घणनि भातियुनि खे दुकान हाणे 6-7 भाती ऐं 2-2.5 किलो त अटो खपे। ग़रीब माण्हू मिड़ई जान खे हलायूं पिया, अलाह हलाए पियो। माना जेको तव्हां कमायो था हींअर अटे में पूरी आहे, बसि कमायो एतिरो था, शाम जो खाऊं था, सुबुह जो वरी अलाह मालिक आहे। कुझु गवर्नमेंट खे गौर करणु खपे त कुझु माना महांगाई खे घटि करे, तेल घटि करे, या घी वग़ैरह अटो वग़ैरह जो कुझु घटि करे न। असां ग़रीब माण्हू केॾांहुं वञूं, बीमारी जी कयूं, कपिड़े लटे जी कयूं, या अटे जी कयूं। अटो बाक़ाइदे सां ॾाढो महांगो थी वियो आहे, चोट चढ़ी वियो आहे, हाणे छा करे छा कयूं। सिंध हुकूमत खे घुर्जे त अवाम दुश्मन पॉलिसियूं ख़तमु करे कणिक जा अघु घटाया वञनि, जी ग़रीब मिसकीन पोरियत जे वस थी सघे, तूं अटो वठी ॿिनि वेलनि जी मानी सकून सां खाई सघे। कैमरामैन मीर आसिफ़ सां गॾु मीर अल्ताफ़, KTN न्यूज़, झोल।